ऐं मुंहिंजा परवरदिगार असां तुंहिंजी कहिड़ी कहिड़ी नेमत खे ठुकराईंदासूं। ऐं मुंहिंजा रब जहिड़ी तरह गुलाब जे गुलनि जी ख़ुशबू रंग ऐं रूप क़यामत ऐं क़ाइमु रहंदी, तहिड़ी तरह मुंहिंजा परवरदिगार असांजी इहा सदा सुहागण सिंध धरती खे बि क़ाइमु ऐं दाइमु रखजां। हीअ धरती गुलाब जे गुलनि वांगुरु हमेशह महकंदी रहे। हीअ धरती असांखे अलाह ताला ॾिनी आहे ऐं हिन धरती माउ जी हिफ़ाज़त करणु हर गैरतमंद सिंधी पुट ते फर्ज़ आहे। जीअं असांजो मुर्शिद लतीफ़ फरमाए थो त हिकु जू ॿी जोए छॾे की न जवान उहे बि इंसान जेके नंगनि का निसार थिए। ॿुधी छॾियो आहे धरती जा वारसो, ही धरती मां वरी वेरनि जे चंपनि में जकड़जी वई अथव। हिन धरती ते वरी नवां हलाको चङे स्थान पैदा थिया आहिनि। सुहागड़ी जो सुहाग, भाइरनि जा पटका, निहारियुनि जूं पोतियूं, मासूम ॿारनि जा टहक ऐं अमड़नि जे सिरनि मथां अजरको लहण जा सबा कया पिया वञनि। असांजो सिंधु दरिया रोके सिंध धरती खे ऋण पट में तब्दील करण जी साज़िश कई पई वञे, पर न बनी बशर में इहा ताक़त ई न आहे जो असांजो सिंधु दरिया रोके सिंध धरती खे ऋण पट में तब्दील कर। पर जेकॾहिं के इहा नापाक साज़िश कई त पोइ धरती मां पंहिंजे खुख मां वरी के दोदे खे जनम ॾिनी, के वरी दुल्हा दरिया ख़ान खे जनम ॾिनी, के वरी होश मोहम्मद शीदी खे जनम ॾिनी, जेको वरी अची नारो हणंदो त मर वेसूं पर सिंध न ॾिसूं। हिन धरती मां खे वरी वेरनि जे चंबनि मां अची आज़ाद कराईंदो। पर ॿुधी छॾियो हे धरती जा वारसो, धरती मां जी हिफ़ाज़त करणु कंहिं हिकु सिंधी ते न आहे। वक़्तु अचण ते असां समूरा सिंधी पंहिंजा बीछा विसारे धरती मां जे नंग ऐं नामूस जे लाइ पंहिंजे जान जो नज़ारो ॾियण खां पोइ ते हरगिज़ न हटंदासूं, छो जो असां सिंधी गैरतमंद क़ौम आहियूं। असीं सिंधी गैरतमंद क़ौम आहियूं, पर फर्दी इज्तिमाई तौर न। असां सिंधियुनि जी हिकु माउ न आहे, असां सिंधियुनि जूं ॿ अमड़ो आहिनि। हिकु उहा माउ जेका 9 महीना असांखे पंहिंजे पेट में पालींदी आहे। 9 महीननि खां जॾहिं असांजो जनम थींदो आहे त उहा माउ असांजे मथां कोसो वाह बि बर्दाश्त नाहे कंदी। ऐं असीं जॾहिं जवान थींदा आहियूं त कंहिं गैर जी आंगर पंहिंजे माउ जे मथां बर्दाश्त न आहियूं कंदा। हथे खाली कलाशिनकोव जो मुक़ाबिलो करे पंहिंजी माउ जी इज़त जी हिफ़ाज़त कंदा आहियूं। उन माउ जे लाइ असां केॾा न गैरती आहियूं, पर कंहिं सबब जे करे जॾहिं असां ही जहान छॾे वेंदा आहियूं त ॾाढो ॾुख थींदो आहे। जीजल खे जीजल जुड़ी पवंदी आहे, पार कढंदी आहे उहा जीजल माउ जेका असांजे मथां कोसो वाह बि बर्दाश्त नाहे कंदी। चंद कलाकनि खां पोइ चवंदी आहे त मुंहिंजे हिन पुट जे लाश खे दफ़नाए छॾियो, किथे जो लाश बदबू न करे वञे। ऐं ॿी असांजी धरती मां आहे, इहा कॾहिं बि कोन चवंदी आहे त मुंहिंजे हिन पुट जो लाश बदबूदार आहे, मुंहिंजे सीने में दफ़न न कयो। ही धरती मां ता क़यामत ताईं पंहिंजे बदबूदार पुट जे लाश खे पंहिंजे सीने में दफ़न करे थी छॾे। अॼु हिन जी सींद खे मेरो कयो पियो वञे, अॼु हिन जा टुकड़ा टुकड़ा कया पिया वञनि, उते असां समूरे सिंध खे गैरत छो नथी अचे। हिन शाहूकार सिंध जा वारस हूंदे असां मानी गदगी ते लाचार आहियूं। सिंधु दरिया जा वारस हूंदे असां पाणी लप जे लाइ मोहताज आहियूं। ॼण त असां पंहिंजे ई वतन ते जिलाओ वतन थींदा पिया वञूं, जिलाओ वतन।